नाज़रीन बहरान टीवी में भलीकार मां मुबशिर सोलंकी सबका पहले नजर हेडलाइन ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी तरक्की ऐं उरूज खे प्रोपेगेंडा जाली ख़बरुनि सां नथो रोके सघिजे। उनखे गैर मुल्की सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी सां बि नथो रोके सघिजे। पाकिस्तान जी तरक्की खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कंदड़ दुश्मन नाकाम थींदा। उहे कुवतूं रियासत जी मज़बूती ऐं अवाम जे इत्तेहाद सबब नाकाम वेंदियूं। हथियारबंद फौज क़ौम जे साथ सां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस सैयद आसिम मुनीर पारां कोयटा छावनी जो दौरो। बलूचिस्तान में मुक़रर फॉर्मेशंस जे ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात। जंग जी तब्दील थींदड़ तक़ाज़ाउनि जो असराइतो जवाब ॾियण लाइ आला मयार बरक़रार रखण ते ज़ोर। कमांड एंड स्टाफ कॉलेज में तरबियत हासिल कंदड़ ऑफिसरनि ऐं फैकल्टी मेंबरनि खे ख़िताब। वज़ीर आज़म हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा पहुची वियो। गवर्नर ऐं वज़ीर आला बलूचिस्तान पारां एयरपोर्ट ते शहबाज शरीफ़ जी हाज़िरी।